जाम शोरो मामा खे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे, 3 ॿार केबी फीडर में वहिंदे ॿुॾी विया आहिनि। ॿिनि खे बचायो वियो आहे। हिक जी ॻोल्हा जारी आहे। हुसैन शाह कॉलोनी वासी ॿारड़ा सख़्त गर्मी सबबि वहिंजण लाइ केबी फीडर में लथा हुआ। ॿारनि खे ॿुॾंदो ॾिसी इलाइक़े वासियुनि ॿिनि ॿारनि खे बचाए वरितो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां सां शेयर कयूं पिया। जाम शोरो मां 3 ॿारड़ा केबी फीडर में वहिंजंदे ॿुॾी विया आहिनि। ॿिनि खे बचायो वियो आहे। हिक जी ॻोल्हा जारी आहे। ॿारनि खे ॿुॾंदो ॾिसी इलाइक़े वासियुनि ॿिनि ॿारनि खे बचाए वरितो। 10 वरियनि जी फौज़िया धी एजाज़ चांडियो जे लाश जी ॻोल्हा जारी आहे। ॿुॾी वियल नींगरी जे वारसनि जूं दाहूं कयूं वयूं आहिनि। इंतज़ामिया लातालुक बणियल आहे। अवां खे अपडेट कयूं पिया। जाम शोरो मां 3 ॿारड़ा केबी फीडर में वहिंजंदे ॿुॾी विया आहिनि। ॿिनि खे बचायो वियो आहे। हिक जी ॻोल्हा जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं जाम शोरो मां अली मुराद चांडियो खां। अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी बिल्कुलु, जाम शोरो भरिसां 3 ॿार केबी फीडर में विझंदे ॿुॾी विया आहिनि, जिन मां 2 ॼणनि खे बचायो वियो आहे, जॾहिं त हिक ॿारड़ी जी ॻोल्हा जारी आहे। मां ॿुधाईंदो हलां त हुसैन शाह कॉलोनी वासी ॿारड़ा सख़्त गर्मी सबबि विझण लाइ केबी फीडर में लथा त उन पाणी में लही पिया। ॿारनि खे ॿुॾंदो ॾिसी इलाइक़े वासियुनि 2 ॿारनि खे बचाए वरितो आहे, जॾहिं त 10 वरियनि जी फौज़िया धी एजाज़ चांडियो जे लाश जी ॻोल्हा जारी आहे। ॿुॾी वियल नींगरे जे वारसनि जो केबी फीडर वटि दाऊं आहिनि, पर इंतज़ामी अमलदार तोड़े पुलिस हिन वक़्त ताईं गुम आहे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।